अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HD की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। मीरपुर माथेले में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले में जस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान मैसर जसाफ अगवान यावर मैसर जे घर ते दहशतगर्दन हथियारबंदन जे हमले ऐं खैरपुर पुलिस जी नाअहली खिलाफ जस्कम ज़िले घोटकी जे सदर फ़कीर रमज़ान मोहब आज़ाद मीर बहर जी अगवानी में मीरपुर प्रेस क्लब खां भिटाई चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते फ़कीर रमज़ान ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमजद मैसर जस्कम जो अगवान ऐं शहीद बशीर खान जो साथी ऐं काफ़िले जो अहम अगवान इन मथां हमलो सिंध ते हमलो तसवर कयूं था। हमलावर घरनि ते फायरिंग कई है। नाअहल पुलिस जसाफ अगवान यावर मैसर ऐं सिटी सदर खे गिरफ्तार करे उल्टो 10 जस्कम कारकुननि ते केस दाख़िल कयो, जंहिं अमल जी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त हमलावर खे गिरफ्तार कया वञनि। सिंध वासियो, अवां खां इहा ॻाल्हि ॿुधी न आहे त सिंध जे अंदरि ला क़ानूनियत आहे, उनजो राज एतिरो वधी चुको आहे। हिते जेको आहे जस्कम जा पुरमुन कारकुन आहिनि, अॻवान आहिनि। जस्कम जे मर्कज़ी अॻवान अमजद खान मैसर जे हाउस ते चढ़ाई करे उते जेको आहे सो सिधियूं गोलियूं वसायूं वियूं आहिनि ऐं उनजे घर ते चढ़ाई करे उनखे हिरासा कयो वियो आहे ऐं केस बि उन्हनि ते दाख़िल कयो वियो आहे। हिन बेपाड़ी हुकूमत जा जेके करतूत आहिनि उहो सिंधी क़ौम जे आॾो आहिनि। असां हिन पुरमुन एहतजाजनि जे ज़रिए मुतालबो कयूं था त जस्कम जे पुरमुन कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। अमजद मैसर जस्कम जो वाइस चेयरमैन आहे, शहीद बशीर खान जो साथी आहे, उनजे हाउस ते हमिलो मंज़ूर नाहे। इहा खुलियल दहशतगर्दी आहे। खैरपुर जी पुलिस नाअहल आहे, जंहिं जेको आहे सो खैरपुर में आदेश कुमार खे त आज़ादु न करायो आहे, पर जेको आहे पुरमुन कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे पई ऐं उन्हनि खे हिरासा करे पई। हिन वक़्तु मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।